अस्सलाम वालेकुम, ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा, जीअं त पंहिंजो चैप्टर हले पियो ह्यूमन फिजियोलॉजी जो, त उन में पाण जेको आहे सो हार्ट पढ़ियोसीं, सर्कुलेटरी सिस्टम पढ़ियोसीं, ब्लड कीअं सर्कुलेट कंदी आहे बॉडी में। ठीकु आहे। लेफ्ट एट्रियम जो कहिड़ो फंक्शन आहे, लेफ्ट वेंट्रिकल जो कहिड़ो फंक्शन आहे, राइट एट्रियम जो कहिड़ो फंक्शन आहे, राइट वेंट्रिकल जो कहिड़ो फंक्शन आहे, मिट्रल वेल्व छा हूंदा आहिनि, ट्राइकिस्पिड वेल्व छा आहिनि, एरोटिक वेल्व छा आहे, पल्मोनिक आर्टरी छा आहे। ठीकु आहे। रेड ब्लड कीअं थी सॼो तव्हांखे आई होप त सम्झ में अची वियो हूंदो। अॼु पाण कंदासीं ह्यूमन ब्लड। ठीकु आहे। त इंसान जेकी ब्लड आहे, जंहिंखे पाण रत था चऊं, उहा केतिरो परसेंटेज असांजे जिस्म जे अंदरि मौजूदु आहे, उन जी जेकॾहिं पाण क्लासिफिकेशन कयूं त उहा कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ब्लड जे अंदरि हूंदियूं आहिनि, ब्लड जा फंक्शन्स कहिड़ा हूंदा आहिनि। ठीकु आहे। त अॼु पाण उन शइ खे ॾिसंदी। हाणे ह्यूमन ब्लड में सभ खां पहिरियों ॾिठो वञे त असांजी जेकी बॉडी आहे, ठीकु आहे, इंसान जेकी बॉडी, इन जे अंदरि ह्यूमन ब्लड केतिरी आहे। ठीकु आहे। जेकी इंसान जी बॉडी आहे, असांजे अंदरि रत केतिरी आहे, त असांजे अंदरि जेकी रत हूंदी आहे उहा अप्रॉक्सीमेटली जेको आहे 6 लीटर हूंदी आहे। हाणे इहा लाज़मी आहे त 6 लीटर ई हुजे, हेठि मथे थी सघे थी, पर अप्रॉक्सीमेटली जेको आहे 6 लीटर ई हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे हीअ जेकी 6 लीटर बॉडी आहे, इहा असांजी बॉडी जेको वेट आहे टोटल, उनजो 7 to 8% आहे। ठीकु आहे। ठीकु आहे। 7 खां 8% जेको आहे ह्यूमन बॉडी जेको वेट आहे, उहो छा आहे असांजो, जेको टोटल वेट आहे असांजो, कंहिंजो 60 kg आहे, 70 kg आहे, 80 kg आहे, मुख़्तलिफ़ वेट्स थींदा आहिनि इंसान जी बॉडी जा। तव्हांखे ख़बर आहे, माण्हू थुल्हा थींदा आहिनि, सना थींदा आहिनि, वेचारा थींदा आहिनि। ठीकु आहे। चूबी हूंदा आहिनि। त जेको बि इंसान जी बॉडी आहे, उन जेको वेट आहे पंहिंजो, उहो केतिरो आहे, 7 to 8%। ठीकु आहे। हीअ जेकी 6 लीटर आहे असांजी बॉडी जे अंदरि रत, उहा असांजे जिस्म जे टोटल वेट जो 7 खां 8% आहे। ठीकु आहे। हाणे हीअ जेकी ब्लड आहे, इनखे ॿिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि में विरहायो वेंदो आहे। ठीकु आहे। हिकु हूंदा आहिनि ब्लड सेल्स, जेकी 45% ते मुश्तमिल हूंदा आहिनि। ॿी हूंदा आहे ब्लड प्लाज़्मा, ब्लड जे अंदरि जंहिंजी तइदाद 55% हूंदी आहे। सही आहे। इहा शइ सम्झ में अची वई। त ब्लड बाबा जेको आहे सो ॿिनि हिसनि में तक़सीम आहे। जेकॾहिं हिनखे पाण कयूं, असल में मुश्किल थींदी आहे जॾहिं हथ में मोबाइल रखी करे जेको आहे सो माण्हू वीडियो रिकॉर्ड करे थो। सही आहे। त ब्लड जेकी आहे सो ॿिनि हिसनि में डिवाइड आहे। हिकु हूंदा आहिनि ब्लड सेल्स, जेके 45% जेको आहे सो ब्लड जो हिसो हूंदा आहिनि। ठीकु आहे। ॿिए ते ईंदो आहे प्लाज़्मा, ब्लड प्लाज़्मा। हीअ घणो हूंदो आहे, 55%। सही आहे। त उहा ब्लड जेकी आहे उहा ॿिनि हिसनि में विरहायल आहे। ठीकु आहे। जेको लिक्विड पोर्शन हूंदो आहे ब्लड जो, उनखे पाण ब्लड प्लाज़्मा चवंदा आहियूं। ठीकु आहे। हीअ लिक्विड पोर्शन हूंदो आहे। सही आहे। त जेको लिक्विड पोर्शन आहे बॉडी जो, ब्लड जो सॉरी, उहो छा आहे, ब्लड प्लाज़्मा। ठीकु आहे। हाणे प्लाज़्मा जेको आहे सो उन में 92% जेको आहे सो वाटर हूंदो आहे। ठीकु आहे। सही आहे। हीअ शइ यादि रखिजो। हे मुख़्तलिफ़ MCQs अथव। ठीकु आहे। ब्लड मां उहो MCQs पुछंदो रहंदो आहे, पुछंदो आहे बाबा केतिरा लीटर असांजी बॉडी में, वेट जो केतिरो हिसो जेको आहे ब्लड आहे। ठीकु आहे। ब्लड सेल्स घणा परसेंटेज आहे, ब्लड प्लाज़्मा केतिरी परसेंटेज आहे ब्लड जे अंदरि। ठीकु आहे। ब्लड प्लाज़्मा कहिड़ो पोर्शन आहे, लिक्विड पोर्शन आहे। ठीकु आहे। 92% जेको वाटर आहे, प्लाज़्मा जेकी ठहियल आहे, उहा 92% हुन में वाटर आहे। ठीकु आहे। इन जे अंदरि जेको आहे सो अल्बुमिन बि थींदी आहे, ग्लोबुलिन बि थींदी आहे, ॿियूं क्लॉटिंग प्रोटीन्स हिन जे अंदरि हूंदियूं आहिनि। ठीकु आहे। हीअ ॿ जेको आहे सो त मेन इंपॉर्टेंट जेके तव्हां लिखी छॾियो, एल्ब्यूमिन, ग्लोबुलिन्स, ही प्रोटीन्स अथव। ठीकु आहे। ही प्लाज़्मा जे अंदरि ॿ प्रोटीन हूंदा, इलाही सारी प्रोटीन, पर इहे इंपॉर्टेंट जेको आहे इहो पुछंदो आहे। ठीकु आहे। इहे छा कंदियूं आहिनि, क्लॉटिंग प्रोटीन हूंदियूं, ब्लड खे क्लॉट करण में मदद ॾींदियूं आहिनि। ठीकु आहे। हाणे इन शइ खे हिते पाण थोरो क्लियर कईंदा त बाबा ब्लड जेकी आहे ॿिनि हिसनि में तक़सीम आहे, ब्लड सेल्स एंड ब्लड प्लाज़्मा। ब्लड प्लाज़्मा जेको आहे सो उहो लिक्विड पोर्शन आहे। ठीकु आहे। 55% ऑफ ब्लड जेको आहे सो ब्लड प्लाज़्मा आहे।
ब्लड प्लाज़्मा जे अंदरि जेको आहे 92% जेको हिसो आहे उहो पाणी आहे, ठीकु आहे। बक़ाया जेको आहे उहे इहे प्रोटीन्स आहिनि, सही आहे। हाणे ब्लड प्लाज़्मा जेको आहे उनजा वेरियस फंक्शन्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे छा कंदी आहे, इहा मेंटेन कंदी आहे छा खे, ब्लड प्रेशर खे, ठीकु आहे। उनखां अलावा जेके क्रिटिकल प्रोटीन्स आहिनि ब्लड क्लॉटिंग लाइ या इम्यूनिटी सिस्टम लाइ उनखे सप्लाई कंदी आहे, ठीकु आहे। उनजी वॉल्यूम खे सप्लाई कंदी आहे, माना उनखे हिकु मिक़दार में रखंदी आहे। हीअ त हुयो ब्लड प्लाज़्मा, ठीकु आहे। हाणे जेके ब्लड सेल्स आहिनि, हाणे हिन में कहिड़ा कहिड़ा सेल्स आहिनि, ऐं हीअ सेल्स तव्हां ॿुधा हूंदा। हिन जे अंदरि 3 क़िस्म जा मुख़्तलिफ़ सेल्स हूंदा आहिनि, ठीकु आहे, जंहिंखे पाण RBCs चवंदा आहियूं। RBCs मतिलबु रेड ब्लड सेल्स, ठीकु आहे। WBCs चवंदा आहियूं वाइट ब्लड सेल्स, ठीकु आहे। फुल फॉर्म लिखण जी ज़रूरत न आहे, तव्हां सम्झी। RBCs रेड ब्लड सेल्स, WBCs वाइट ब्लड सेल्स, ठीकु आहे। ॿियो हुन में प्लेटलेट्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे RBCs खे एथ्रोसाइट्स बि चयो वेंदो आहे, इहो MCQ ईंदो आहे। ऐं हिन खे पाण थोरो जेको आहे न वन पेपर जी पॉइंट ऑफ व्यू सां करण जी कोशिशि कंदासीं, ठीकु आहे। उनखां अलावा WBC खे ल्यूकोसाइट बि चइबो आहे, ल्यूकोसाइट्स, सही आहे। प्लेटलेट्स जेको आहे थर्मोबोसाइट बि चयो वेंदो आहे, सही आहे। हाणे हीअ जेको आहे छा आहिनि, ब्लड सेल्स आहिनि। हाणे हिते इहा ॻाल्हि क्लियर थी वई। हाणे उनखां अलावा हिकु हूंदो आहे ब्लड सीरम। हाणे हिते वरी हिकु दफ़ो तव्हांखे आई थिंक थोरो मुश्किल थिए थी त हुनखे वधीक तव्हां सम्झाईंदा त ब्लड जेकी आहे हुन में वॉल्यूम जेको आहे 6 लीटर थींदो आहे। 7-8% ह्यूमन बॉडी जेको ब्लड आहे, ठीकु आहे। ब्लड जे अंदरि 2 शयूं प्लाज़्मा ऐं ब्लड सेल। 45% ब्लड सेल्स हूंदा आहिनि, 55% प्लाज़्मा हूंदो आहे। प्लाज़्मा में अंदरि 92% जेको आहे लिक्विड पोर्शन आहे। हीअ सॼा MCQs अथव, यादि रखिजो, ठीकु आहे। उनखां अलावा हाणे अॼुकल्ह जेको आहे PPSC जा एग्ज़ाम जेके थींदो हुन ब्लड सीरम हुन पुछो आहे, ठीकु आहे। ब्लड सीरम छा आहे? हाणे ब्लड सीरम खे तव्हां ईअं यादि कयो त इहो येलिश फ्लूइड हूंदो आहे, ठीकु आहे। मतिलबु त येलो कलर जो जेको आहे न इहो पाणी फ्लूइड हूंदो आहे, फ्लूइड क़िस्म जो, ठीकु आहे। जॾहिं बि तव्हां ब्लड खे क्लॉट कंदा हो, ठीकु आहे, त उन में जेको लिक्विड हूंदो आहे, सॉरी, उन में जेको आहे इहो येलिश जेको फ्लूइड हूंदो आहे, इहो रिमेन थींदो आहे, मथे जो पोर्शन ईंदो आहे। तव्हां ॾिसो जॾहिं बि तव्हां ब्लड टेस्ट कराइण वेंदा हुआ त उन में जेको आहे रेड कलर जी जेकी हूंदी आहे उहा शइ हेठि ईंदी आहे, मथे जेको हूंदो आहे येलिश हूंदो आहे। उन में जेकॾहिं तव्हांजी बॉडी जे अंदरि फैट घणो आहे त उहो फैटी हूंदो आहे, न त उहो बि लिक्विड फॉर्म में हूंदो आहे। लिक्विड फॉर्म में हुजे त माना तव्हांजी सिहतमंद हुजण जी निशानी आहे, ठीकु आहे। त ब्लड सीरम छा आहे, उहो येलिश फ्लूइड आहे, ठीकु आहे। इहा शइ यादि रखिजो, ठीकु आहे। उनखां पोइ हाणे अचे थो फंक्शन्स छा आहिनि बाबा बॉडी हिन जा ब्लड जा। हाणे फंक्शन्स पाण अॻे में पढ़ी आई त बाबा ब्लड जेका आहे कैरी करे थी ऑक्सीजन फ्रॉम लंग्स, ठीकु आहे, नंबर 1। ठीकु आहे। लंग्स खां कैरी करे इहा सॼी जेके बि टिश्यूज़ आहिनि बॉडी जा उन ॾे वठी थी वञे। पाण पोइ जेको आहे हिन में टॉपिक में जेको आहे लेक्चर में इहा शइ पढ़ी आया आहियूं, ठीकु आहे। त जेके बि टिश्यूज़ आहिनि बॉडीज़ में उन ॾे हिनखे खणी थी वञे, ठीकु आहे। इहे एतिरा फंक्शन जा इंपॉर्टेंट आहिनि, वरी बि तव्हांखे ज़हन में हुजनि, ठीकु आहे। उनखां अलावा उन में वापसि में छा थी करे, जेके वेस्ट प्रोडक्ट उनखे वापसि जेको आहे कढी छॾींदी। जीअं कार्बन डाइऑक्साइड आहे, उन जॻह ते वञी करे ऑक्सीजन खे हुते उछलाईंदी आहे, उन खां कार्बन डाइऑक्साइड एयर जे थ्रू जेको आहे बॉडी मां निकिरी वेंदो आहे, ठीकु आहे। तव्हां ॾिसो, तव्हां जॾहिं साहु खणो था ऑक्सीजन अंदरि कयो था, ऐं तव्हां वरी वापसि जॾहिं साहु कढो था पंहिंजो, त तव्हां कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज कयो था, ठीकु आहे। त इहो प्रोसेस आहे ब्लड जे साफ़ु थियण जो, त ऑक्सीजन किरंदी आहे, कार्बन डाइऑक्साइड खे कढी छॾींदी आहे, ठीकु आहे। ॿियो जेको फूड असां खायूं था, डाइजेस्टिव सिस्टम आहे,
इन में जेके बि असांजे प्रोटीन आहिनि, फैट्स आहिनि, कार्बोहाइड्रेट्स जेके टुटनि था, ठीकु आहे, ॿाहिरि हुन मां खाधे मां निकिरनि था, इहे बि ब्लड टिश्यूज़ खे जेको आहे सो डिलीवर, जेको आहे सो छाजे थ्रू, जेके टिश्यूज़ आहिनि बॉडी जा हुनखे जेके डिलीवर थियनि था उहे बि ब्लड जे थ्रू थियनि था, ठीकु आहे। उनखां पोइ जेको वेस्ट प्रोडक्ट आहे असांजी बॉडी मां निकिरे थो, ठीकु आहे, मेटाबॉलिज़म जे थ्रू। ऐं मेटाबॉलिज़म पाण पूरो हिकु पढ़ी आया आहियूं, ठीकु आहे, त कीअं मेटाबॉलिज़म जेको आहे सो फंक्शन थींदो आहे बॉडी जे अंदरि, ठीकु आहे। त उन में जेको आहे सो ब्लड मदद करे थी, ठीकु आहे। असां जेके न्यूट्रिएंट्स आहिनि, ठीकु आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्पेशल जेके केमिकल्स हूंदा आहिनि, जेके हार्मोन्स असांजा रेगुलेट कंदा बॉडी फंक्शन लाइ, उन में जेकी ऑक्सीजन जी सप्लाई थिए थी उहा बि ब्लड थी करे, ठीकु आहे। ब्लड जेको आहे सो रेस्पॉन्सिबल आहे असांजे इम्यून सिस्टम जे लाइ, उनखे जेको आहे सो पावरफुल करे थी, ठीकु आहे। असांजा जेके इन्फेक्शन थियनि था या डिज़ीज़ थींदी आहे असांजी, उन्हनि सां फाइट करे थी, ठीकु आहे। उनखां अलावा ब्लड कैरी करे थी ब्लड क्लॉटिंग फैक्टर्स खे, जेको ब्लड क्लॉटिंग आफ्टर इंजरी, ठीकु आहे, जॾहिं इंजरी थी वेंदी आहे उनखां पोइ ब्लड क्लॉटिंग ॾिसो रत वहणु शुरू थी वेंदी आहे न, उनखे क्लॉट करण में मदद ईंदी आहे, ठीकु आहे। त ब्लड जो हिकिड़ो मेन इम्पोर्टेंट रोल आहे। ऐं ब्लड जे अंदरि ही जेके आहिनि सो न ही इम्पोर्टेंट MCQs आहिनि जेको हू कढंदो आहे, त बाबा ब्लड जो वॉल्यूम केतिरो आहे, ब्लड इंसान जी बॉडी जो केतिरो हिसो आहे, ठीकु आहे, ब्लड जा सेल कहिड़ा कहिड़ा आहिनि, ठीकु आहे, उन सेल जो फंक्शन्स कहिड़ो आहे, इहा शइ उहो पुछंदो आहे, सही आहे। उन खां पोइ हाणे ब्लड सेल्स खे पाण थोरो सुभाणे जेको आहे न डिटेल में पढ़ंदासीं, त बाबा RBCs छा आहे, ठीकु आहे, उनखां अलावा WBCs छा आहे, प्लेटलेट्स छा आहिनि, या फंक्शन्स छा आहिनि, ठीकु आहे। उनखां अलावा जेको आहे सो कैपिलरीज़ छा हूंदो आहे, वीन्स छा आहे, आर्टरीज़ छा आहे, इन जा बि पाण सुभाणे इंशाल्लाह फंक्शन पढ़ंदासीं वेस्कुलर सिस्टम में। त सुभाणे पाण ॿिनि खे कवर कंदासीं। अॼु लाइ इहो इनफ आहे त तव्हां ही जेके न टोटल ही 15-20 MCQs निकिरंदा, हिनखे सही तरीक़े सां ॾिसो, ऐं इहे वॾा इंपॉर्टेंट आहिनि। इंशाल्लाह सुभाणे मिलंदा।